अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम ओपिनियन में अली काज़ी में भली कार आवां यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन कंदा सीनियर तज्ज़ियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, मरीम नवाज़ शरीफ अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कई जंहिंमें काफ़ी धुआंधार क़िस्म जी बि ॻाल्हियूं कयूं आहिनि, जंहिंमें पर साकिब निसार साहब खां पुछण जी कोशिशि कई अथऊं त तव्हांखे जेको आहे उहो कंहिं एतिरो मजबूर कयो जो एज़ अ बतौर चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान तव्हां एॾो डिॼी वियो ऐं गहराइनी कमु करे वरितो ऐं पर गॾो गॾु इहो बि मञी वरितऊं त जेका मुंहिंजी टेप आई आहे हुन में आवाज़ु मुंहिंजी आहे। अॼु मरियम साहिबा उहो सॼो पंहिंजो जेको गुज़िरियल सम्झो 7 साल 6 सालनि खां जेको थिए पियो, यानी नवाज़ शरीफ खे कढण खां वठी जॾहिं कामा में पनामा पेपर्स हुन वक़्त खां वठी जेको कुझु थींदो आयो तरतीब सां वरी तफ़सील सां उन सॼे हिस्ट्री में वई आहे अॼु ताईं हा एपिसोड वाइज़ ॿुधायूं ऐं पोइ चऊं त भई केतिरी शयुनि जो तव्हां फ्रांसिक कराईंदो, हीउ थियो, यानी सॼो हिकिड़ो केस ठाहीं त जुडिशरी ऐं इस्टेब्लिशमेंट जेको आहे मैन्युपुलेट करे नवाज़ शरीफ, यानी जो तत्व अगरि सॼी ॻाल्हि जो करिजे त हिननि जे गॾियल एफर्ट सां नवाज़ शरीफ गवर्नमेंट मां बि वियो, 2018 जी इलेक्शन्स बि मैन्युपुलेट थियूं, इमरान ख़ान साहिब खे ज़ोरी आंदो वियो ऐं हीउ जेको अॼु ताईं विक्टिमाइज़ेशन मुबैना तौर ते थिए थी शरीफ फैमिली जी, सॼो जी कड़ी हिकिड़ी सॼी फिल्म पीस बाय पीस हुननि एक्सप्लेन कई विद कैरेक्टर नेम्स, नाला खईं ऐं स्पेशली साकिब निसार साहब अॼु पूरे हुन में लाइमलाइट में हुआ ऐं हुनजी जेका टेप हुई, कैसेट हुई, हुनजा हवाला हुआ, हुनजी ॻाल्हियूं हुयूं ऐं जेको बि हुननि ॻाल्हायो उहो सभिनी ॿुधी वरितो हूंदो आहे, हुन ते वरजाइण जी का ज़रूरत न आहे। लेकिन ॾिसो उनखां पोइ हुकूमत जो एज़ एक्सपेक्टेड जो कल्ह खां वठी बयानु अचे पियो, न हीअ ॻाल्हियूं तव्हां छॾियो, टेप्स छॾियो, हीअ जेके वीडियो ऐं ऑडियो टेपूं ऐं ड्रामो आहे हीअ छॾियो, तव्हां ॿुधायो तव्हांजी मिल्कियत आहे या न आहे। ठीकु आहे, उन लाइ त कोशिशि थिए पई, शायदि सरकार बि अञा ताईं साबिती कोन हथु करे सघी आहे मुकमल तरह, लेकिन पाण न पंहिंजो वास्तो नवाज़ लीग सां न PTI सरकार सां, पाण बतौर हिकिड़ा आम माण्हू हिकिड़ी क्यूरियोसिटी, छा चवंदा क्यूरियोसिटी, हिकिड़ी तजस्सुस त पैदा थिए थो न त यार हीअ टेप छा सही आहे या ग़लति आहे। हलो पहिरियां 2-3 बयान जेके हुआ हू जज साहिबान जा इल्ज़ामात हुआ, मिसाल हू जेको जस्टिस अरशद मलिक हो चई त मूंसां हीअ थियो हो, पोइ जस्टिस सिद्दीकी इस्लामाबाद हाई कोर्ट जो हुन चयो त मूं वटि हीअ थियो हो, मूंखे हीअ चयो वियो हो, हीअं जेको जस्टिस मलिक आहे राणा गिलगित बल्तिस्तान राणा शमीम हू चए थो, हा 2 जजिस अॻु में चई चुका आहिनि, हुननि जो मुबैना तौर ते हुननि जो इल्ज़ाम आहे त हुननि खे प्रेशराइज़ कयो वियो जी या कोशिशि थी। हिते ख़ुदि साकिब निसार साहिब जी मुबैना गुफ़्तगू आहे, पंहिंजो आवाज़ आहे। हाणे क्वेश्चन इहो आहे त उनजी अमेरिका जे हिकिड़े इदारे हुनजी फ्रांसिक तस्दीक कई आहे त हा इहे टेप में को टेम्परिंग न थियल आहे, को हेठि मथे न थियल आहे, जीअं असांजे हिकिड़े उर्दू चैनल कयो त न सही हीअं आहे, मैनिपुलेशन आहे। TV केॾो वॾो इदारो पाकिस्तान में हुजे, हुन वटि को फ्रांसिक लैब त न हूंदी, अलाए ख़ैर उनजी मर्ज़ी आहे। पंहिंजे तव्हांजे मुंहिंजी जेको तजस्सुस आहे या जेका असांजो बतौर शहरी हक़ आहे त असांखे ख़बर पए त असांजे अॻूणे चीफ जज छा इहो राणा शमीम जी ॻाल्हि छॾियूं था, हीअ संदसि आवाज़ आहे या न आहे, इहे लफ़्ज़ आहिनि या न आहिनि, इहे लफ़्ज़ हुनजा आहिनि या न आहिनि, ऐं जे आहिनि त हुन कंहिंजे चवण ते कया। इहो त मुंहिंजे ख़्याल आहे त बिल्कुलु हिकिड़ी जाइज़ ख़्वाहिश मासूम शहरियुनि जी जेके 22 करोड़ हीअ छॾे ॾियो, हिन जो जहिड़ो छा आहे, हुननि करप्शन कई आहे, हुननि हू चवंदा हुननि न कई आहे, हू जेको बि आहे, बट हिकिड़े इवन हिकिड़े नामी गिरामी डाकू खे बि मारण लाइ ऐं फाई जी सज़ा ॾियण लाइ, हिकिड़े कातिल खे, हिकिड़े दहशतगर्द, छा जज साहिबान खे फ़ोन ईंदा आहिनि या जज साहिब को इन्फ्लुएंस वठंदा आहिनि? मुंहिंजे ख़्याल न, चवंदा भई दहशतगर्द आहे, हुन ही ॾोहो कया, हुन ते साबित थिया, हुनखे फाई अची वई, ऐं जिन्हनि ते नथा अचनि हुन ते नथा अचनि। हिते सवाल इहो न आहे त करप्शन नवाज़ शरीफ कई या न कई, मरियम नवाज़ कई या न कई, उहो त अदालत में प्रूफ थिए, उहो त अदालत में प्रूफ थिए हा या थी वियो या थींदो। सवाल त सिंपल आहे
त छा साकिब निसार साहिब इहो चयो त ही उते दबाव आहे, दोस्तनि जो दबाव आहे त हीअं थियणो आहे, पोइ ख़ान साहिब खे आणणो आहे, छा हुन चयो? अगरि चयो त कंहिंजे चवण ते चयो। सो आउं इहो सम्झां थो त सिचुएशन ही मरियम नवाज़ जेके चइबो आहे न अंग्रेज़ी में विल नॉट लेट इट गो ईज़ीली, ही आसानी सां हिन खे कारपेट जे हेठि साकिब निसार वारी हिन ऑडियो लीक खे ही कारपेट जे अंडर द कारपेट न वञणु ॾींदी, माना ईअं लेमटी थियणु न ॾींदी, कोशिशि पूरी कंदी। ऐं हुनखे जॾहिं कंहिं स्टेज ते अची, कंहिं सतह ते अची हुनखे चयो वेंदो त चलो ही छॾियो हिन ॻाल्हि खे, तव्हांखे हीअं कुझु ॿियो कुझु कयूं था, त ॿी ॻाल्हि आहे। ऐं अगरि ही हिन ते त को शक या मतिलबु को छा चइजे त हिन में हैरान न थिजे त ॿियूं कैसेट्स बि मुख़्तलिफ़ निकिरी सघनि थियूं आहिस्ता आहिस्ता। सो हिते फवाद चौधरी साहिब जो या इमरान ख़ान साहिब जो इहे चवणु या शेख रशीद साहिब जो या कंहिंजो त साईं पंहिंजी प्रॉपर्टी ॿुधायो, छॾियो कैसेट, छॾियो कीअं? छा चीफ जज खे असांजे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान हो, उन छा इहो चयो? ऐं कंहिं में एतिरी हिमत हुई जंहिं हुनखे चयो? जी हा, पूरे हिकिड़े पिलर खे। ठीकु आहे, ज़ियाउलत जे ॾींहंनि में त ठीकु आहे, हिकिड़ो मार्शल लॉ हूंदो आहे न, उन मार्शल लॉ में त जज साहिबान ओथ ई हल्फ़ी जेको आहे हुन डिक्टेटर जो वञी खणंदा आहिनि, त उते त हुनखे चयो वेंदो त मां भुटे खे फांसी ॾियो, न त घर हलिया वेंदो, ऐं थी वेंदो, या जेको बि हीअं त हीअ सूरत हाल न हुई। सो कंहिंजे चवण ते ऐं छा ईअं थियो आहे न, आई थिंक ही बहस सिर्फ़ु हिन ॻाल्हि ते न आहे, मतिलबु मरियम नवाज़ करप्ट आहे या न आहे, नवाज़ शरीफ़ करप्ट आहे या न आहे, उहो हूंदा या न हूंदा। मुंहिंजे लाइ त जेको जुडिशरी जी सैंक्टिटी आहे एज़ ए सिटीज़न, पंहिंजे लाइ त इहो क्यूरियोसिटी आहे न, इहो तजस्सुस आहे त इहो चयो आहे या न चयो आहे। जी हा, पूरे हिकिड़ी जुडिशरी खे न त ऐं अल सभु हिन में हिकिड़ो इहो बि अचे थो, अगरि जे अहिड़ी ॻाल्हि आहे बि त पोइ मुहज़म मुल्क में त ईअं थींदो आहे त बक़ाया सभु जजमेंट्स चैलेंज थी वेंदियूं आहिनि। अगरि अहिड़ी का ॻाल्हि प्रूव थी वञे त मुहज़म मुल्क में त ईअं थींदो आहे त बक़ाया सभु जजमेंट्स चैलेंज थी वेंदियूं आहिनि। बिल्कुलु। हाणे ॾिसो न, हींअर त हिन में केरु हथ ई नथो अचे भाई। ही अच्छा ख़ुदि मरियम साहिब बि चवनि थी त हींअर आउं हिन खे अदालती फोरम ते न खणी वेंदसि, पंहिंजे जॾहिं मूंखे सही सम्झो त छा पियूं चाहिनि त जुडिशरी पाण सूओ मोटो खणे। जी हा, इहो चयो अथऊं, उहो चवनि पियूं, ख़्वाहिश ज़ाहिर कनि पियूं, पर कंहिंजी ख़्वाहिशनि ते त सूओ मोटो नथो थी सघे। पर गवर्नमेंट बि चई छॾियो त कोर्ट खे पाण खे क्लियर करणु खपे, सूओ मोटो खणणु खपे। हाणे हू शिबली फराज़ कहिड़े मूड में चई वियो आहे इहा ॻाल्हि गवर्नमेंट खे सूट न कंदी। इहो इमरान ख़ान सरकार खे सूट त न कंदो त साकिब निसार खे एतिरो छाकाणि साकिब निसार साहिब अगरि इहा ऑडियो कंफर्म थी त पोइ ख़ुदि ख़ान साहिब जी जेका गवर्नमेंट आहे हुनजी लेजिटिमेसी ते अञा उहे ई क्वेश्चन मार्क काफ़ी रहनि था, पोइ त अलाए छा थी वेंदो। सो एक्चुअली ईंदड़ ॾींहंनि में जीअं हाणे इम्कान इहो ई आहे त हीअ शयूं शिद्दत वठंदियूं, ही ॾिसनि पिया त कहिड़ा हिकिड़े तरीक़े जा न्यापा नड़ा बि हूंदा आहिनि अणसिधी तरह, त असीं हिन पिच ते वञूं पिया, अञा मथे वञी सघूं था, पर असीं तव्हांजे न्यापे जो इंतज़ारु पिया कयूं। त आहे को असां लाइ व्हाट्सएप ते मैसेज या न आहे। ऐं पोइ जेकर जे इहा सिचुएशन वधंदी वञे त किथे ईअं न थींदो त वाक़ई वञी का अहिड़ी सिचुएशन अची वञे जे त चयो वञे त भई माज़ी जूं ग़लतियुनि खे मां फाइनली सुधारियो बसि। हाणे ॾिसो, हाणे अगरि बहितरी अचे मुल्क में त सुठी ॻाल्हि आहे त वाक़ई में असां वटि कुझु शयूं ठीकु थी वञनि। मिसाल, असां वटि जेका गवर्नेंस में करप्शन आहे काश कॾहिं ख़तमु थी वञे त असांजी हुकूमतनि में करप्शन न रहे, असांजे पॉलिटिकल कल्चर में करप्शन न रहे, काश असां वटि जमहूरियत जी असल रूह जो अधु अची वञे, पूरी न बि अची सघे, काश असां वटि जेको आहे जुडिशरी जेका आहे उहो असां वटि जुडिशल सिस्टम मां तकिड़ो इंसाफ़ मिलणु शुरू थी वञे, काश इहे सभु काश आहिनि। काश असांजी पार्लियामेंट सीरियस डिस्कशन्स ऐं डिबेट्स में वञे। सो इहे सभु हिकिड़ा काश आहिनि ऐं असां वटि को इंटरफेरेंस न थिए, जमहूरी तरीक़े सां शयूं हलनि, सभु काश। जी हा, इहे सभु काश रहियल आहिनि। ऐं सभु अगरि जे अॼु मरियम नवाज़ साहिबा इहे ॻाल्हियूं कयूं, कल्ह PDM अनडिसाइसिव रही पंहिंजे रोडनि ते अमल दरामद में ॾेखारण लाइ, त शेख रशीद साहिब जेको चवनि था त मीडिया वीडियो खेल रहे हैं, त वाक़ई पोइ इहो ई कमु था कनि था अपोज़िशन वारा। जी, तव्हां ॾिसो न, कल्ह बि हुननि ॻाल्हि विच में छॾी आहे त तजवीज़ रखी वई आहे त लॉन्ग मार्च बि थिए ऐं हू बि थिए, इस्तीफ़ा बि थिए,
पर सरबराही इजलास जो PDM जो है 6 डिसंबर ते आहे। ही विच में ही ऑडियो बि खेॾंदा, मीडिया बि खेॾंदा। ॾिसूं 6 डिसंबर खां पहिरीं 5 डिसंबर ते कहिड़ो को न्यापो नड़ो मिले थो या नथो मिले। छाकाणि अॼु मरियम नवाज़ साहिबा वरी इहा ॻाल्हि कई जुडिशरी लाइ बि इस्टेब्लिशमेंट लाइ बि त को हिकिड़ो नाला खणी, हिकिड़ो नालो इस्टेब्लिशमेंट मां खई, हिकिड़ो नालो जुडिशरी में साकिब निसार साहब जो चई कि हमें अदलिया और हमारी इस्टेब्लिशमेंट इदारे तो बहुत मोहतरम है, हमारा तहफ़्फ़ुज़ करते हैं, लेकिन कुछ लोग इदारों के लिए बदनामी का सबब बनते हैं। ठीक है सर। जब शेख रशीद जेका पोइ इहा ॻाल्हि कई त तहरीक ट्रेन जेका आहे उहा निकिरी वई आहे, हाणे तहरीक न आहे, फेबरवरी में मार्च में लोकल गवर्नमेंट इलेक्शन, जेका हिकिड़ी लॉजिकल ॻाल्हि बि सम्झ में अचे थी पई त वाकई पोइ हाणे बसि नेक्स्ट इलेक्शन का इहा जेका डिमांड हुई PDM जी नेक्स्ट ईयर इलेक्शन कराइण जी, इहा बसि ईअं ई फिलर हुई। ॾिसो इहे त ख़्वाहिशात आहिनि न। मूं तव्हांखे कल्ह बि चयो त इहो त PDM ख़्वाहिश ज़ाहिर करे पई त ईंदड़ साल इलेक्शन कराए छॾियो। PDM जी ख़्वाहिश त हूंदी हींअर इलेक्शन जी आहिनि। ख़्वाहिशनि ते छा, ख़्वाहिश खे तव्हां मञरायो कीअं था, उहो त को दमख़म हुजणु खपे न। पर थी सघे थो कुझु अहिड़ी शयूं ईंदड़ महीने 2 में 3 में ईअं सूरत हाल जीअं ही साकिब निसार जी हिकिड़ी ऑडियो अची वई, हीउ वॾो ममण मचाईंदी अञा, ॿियो कुझु बि थिए, तंहिंखां पोइ सूरत हाल अहिड़ी ठही वञे जो हरूभरू कंहिंखे लॉन्ग मार्च करण जी ज़रूरत न पए पाणे। मतिलबु ख़ुर्शीद शाह इन ई तरफ़ हिकिड़ो 3-4 ॾींहुं बयान में अहिड़ो ई को इशारो ॾिए पियो न। ऐं बि इहा ई चवां थो त मूंखे ख़बर न आहे त थींदो छा, लेकिन 2-3 महीना क्रूशल ज़रूरु आहिनि इमरान सरकार लाइ। ठीकु आहे। सभु कॉल आहिनि असां गॾु। साजिद अली जोखियो गारो मां। जी जोखियो साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। असां अली काज़ी सां सवाल कंदासीं त सिंध जे हर उभरंदड़ मसइले ते अली काज़ी टाइम न्यूज़ ते मसइलो उजागर कयो आहे। हीउ नसरुल्ला टावर जे हवाले सां सवाल कनि जेको सुप्रीम कोर्ट ऑर्डर त कढी छॾियो, पर जेका अॻी महांगाई में माण्हू जेके परेशान आहिनि, चेल चिॿी थी चुकी आहे, त जेको हीउ ऑर्डर हुन कढियो आहे हुन ते हिन माण्हुनि खे जेके ग़रीब हुन में रहनि पिया उनखे मुआवज़ो वग़ैरह कुझु मिलंदो या मिड़ी घर ख़ाली कराए उनखे पंहिंजे बेदख़ल कयो वेंदो? ठीकु आहे जोखियो साहब। जोखियो साहब, हिकिड़ी शइ आहे तय पक आहे ऐं हिकिड़ी शइ आहे जेका ख़्वाहिश आहे। पक इहा आहे त नेशनल टावर त टुटे पियो। अॼु बि सुप्रीम कोर्ट चयो त जेतिरी कराची मशीनरी आहे सभु खणी वञो, फौरन भॼो वञी टोड़े अचो उनखे। ज़ाहिर हेॾी वॾी बिल्डिंग आहे, टोड़णु आसान कमु न आहे। हिन सां गॾु ब्रिज आहे, सभु शयूं आहिनि, इर्द गिर्द नुक़सानु थियण जो ख़दशो आहे, सर्विस रोड आहे, वॾो घमसान थींदो इहो बि। इहो त पक सम्झो जोखियो साहब त हू टोड़ींदो, हीउ टुटंदो नेशनल टावर। हू जेके बेघर थिया दरबदर थींदा हुननि खे पैसा मिलंदा न मिलंदा इहो अलाह खे ख़बर। हा, इहा ख़बर न आहे, इहा ख़बर न आहे। न ही अहिड़ी का पक आहे, न ही अहिड़ी का स्ट्रेट क्लियर ऑर्डर्स आहिनि, न ही को उन ऑर्डर्स में इहो चयल आहे त जिन्हनि इहे बिल्डिंग्स अप्रूव कयूं उन्हनि जे ख़िलाफ़ को एक्शन थिए, उहो बि न आहे। जी हा, इहो सॼो कुझु बाक़ी शयूं सभु जेके आहिनि उहे अलाह जे आसिरे ते छॾिजनि। ऐं हुन मिसकिननि जेके वीचारा बेघर थिया हूंदा या के मिटनि माइटनि जे घरनि में रहिया पिया हूंदा, या ख़ैर एतिरो अरसो त मिट माइट बि कोन रखंदा आहिनि, किराए जे घर में वञी रहिया हूंदा, पंहिंजी जमा पूंजी सां ही फ्लैट ठहिया हूंदा, हुननि जो कहिड़ो ॾोह केरु ॿुधाइण लाइ तयारु कोन्हे। टोड़ियो। जी हा। जब महांगाई जी साईं बि ॻाल्हि कई त महांगाई अहिड़ी थी वई आहे, गैस बोरान असां वटि हले थो पियो। हेॾां शौकत तरीन साहब मञी वरितो त गैस जेका आहे असां जेकॾहिं अगरि जल्दी ऑर्डर करे वठूं हा त गैस असांखे सस्ती पइजी वञे। गैस असां हाणे त मौक़ो बि हले वियो, हाणे त गैस महांगी पवंदी। एनर्जी मिनिस्टर सिंध चवनि था त हाणे इन ते जेको आहे एनर्जी मिनिस्टर वफ़ाक़ जेको आहे इन ॻाल्हि ते घटि में घटि इस्तीफ़ो ॾियनि। पर सियासी ॻाल्हि मूंखे हिकिड़ी जेका ॾिठी अॼु त शहबाज़ शरीफ़ साहब ऐं बिलावल ज़रदारी साहब, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, ॿिन्ही जी स्पीचिस में का सिमिलैरिटी हुई, उहा इहा ई हुई त ॿिन्ही जी स्पीच में इहो नज़र आयो त हू इहो चवणु चाहिनि पिया त हीअ हुकूमत त हली वेंदी पर महांगाई जेका आहे उहा संभालणु ॾुखी थी वेंदी। सही, इहा ॻाल्हि त मूं कई दफ़े पंहिंजे शो में बि कई ऐं माण्हू पुछनि बि था त हीअ अची वेंदा त छा महांगाई ख़तमु थी वेंदी। सो सुठी त मां हमेशह इहो चवंदुसि त मूंखे त मुमकिन नज़र नथो अचे त शहबाज़ शरीफ़ खे बि हाणे विहारे छॾियो या बिलावल साहब अचे या आलिफ़ अचे या ॿिए अचे, फौरन त कुझु कोन थियणो आहे। त सुठी ॻाल्हि आहे त अगरि शहबाज़ साहब ऐं बिलावल साहब ॿिन्ही साहिबान जेको आहे पाण मञी वरितो, जादू जी छड़ी थोड़ी आहे कंहिं वटि इहो। ऐं लेकिन इहो आहे त अगरि शहबाज़ शरीफ़ छाकाणि त थोरो बिज़नेस कम्यूनिटी सां जो तालुक़ु आहे त मे बी हू हिकिड़ो बिज़नेस फ्रेंडली इन्वायरमेंट उहो बि अॼु जे ज़माने में FATF ऐं IMF जी हुजण जे करे ॾुखियो आहे। लेकिन हिकिड़ो अगरि को बि अची मैनेजमेंट सुधारींदो त थी सघे थो हुन सां 10-15% को साई पटे सघिजे, बाक़ी 100 सैकड़ो हू बि ठीकु न करे सघंदा।
ठीकु आहे कॉलर सां गॾु शमी अहमद ब्रोई जद्दा मां। जी ब्रोई साहब छा चवणु चाहींदा? जी ब्रोई साहब आवाज़ अचे थो? हेलो जी जी अदा मां सुखाल शामिल कयो अली काज़ी खे चवनि। जी जी ॿुधनि पिया। हेलो जी जी ॻाल्हि कयो, ॿुधनि था पिया अली साहब। अदा मां चयो नाज़म जोखे जे अपोज़िशन हाणे छो शुरूआती ॾींहं में अपोज़िशन त आवाज़ उथारियो, हाणे अपोज़िशन छो ख़ामोश थी वई? ठीकु आहे साईं। हा अॼु बि उन्हनि कयो था अपोज़िशन त एहतिजाज करे पई, हले थो पियो एहतिजाज त हले पियो। त वकील साहिबान अजीब ख़बर मूं पढ़ी अॼु त शायदि हू जेको केरु नाज़िम जो भाउ जो छा नालो हो जेको पहिरीं अफ़ज़ल जोखियो जेको पहिरीं हुन MNA साहिब जो नालो हुन वापसि वरितो, हाणे शायदि चवनि था त हुन वरी चए थो न वापसि हुनजो नालो ॾियूं था जांच में। सिराज लाशारी ऐं जुमाणी ऐं ही ओढो साहिब वारा सभु पहुता आहिनि, ॾिसूं हीअ बि छा जांच में जांच रिपोर्ट छा था ॾियनि। लॻे ॾुखियो थो त ईअं को एॾी सवलाई सां मामिलो हल थी वेंदो, लेकिन बहरहाल वक़्त सां गॾु ॾिसूं त हीअं त गरम आहे मामिलो, हींअर उनखे सिविल सोसाइटी वकील साहिबान सभु इन्वॉल्व आहिनि ऐं एॾो सवलो न थींदो हिन मां जिंद छॾाइणु, पर ईअं बि न आहे त ज़रूरी आहे त हिन मां को ज़रूरी आहे त को खड़ते अगरि नतीजो निकिरी अचे, पर हिकिड़ो नतीजो निकितो हुनजी शहादत नाज़िम जोखी वीचारे जी ऐं हुनजे ॿार यतीम थी विया, घरवारी बेवा थी वई, पर भोतारनि खे नियापो तमामु सघारो वियो आहे त सोसाइटी जेका आहे उहो मतिलबु हिकिड़ी हद ताईं बर्दाश्त करे थी, उनखां पोइ हुनजी बर्दाश्त खां थोरो सवायो थिए थो त पोइ हू बर्दाश्त नथी करे सोसाइटी। त कंहिं ज़माने में हिन लाइ इहो मसइलो माण्हू मारे उछलाए छॾींदा, ख़बर ई न पवंदी। आहे हिकिड़ो असेंबली में हिकिड़ो नंढिड़ो कमेंट कयो नईम करन साहब, हुन ते ॻाल्हि रखूं था, पर कहिड़ो कॉलर वठी वञूं। मोहम्मद यूसुफ भुट्टो जैकबाबाद मां। जी भुट्टो साहब छा चवणु चाहींदा? अरे अर्ज़ी इहो आहे त असां अली काज़ी साहब जन खां तजुर्बे जे बुनियाद ते इहो सुवालु कयूं था त जेका असांजी ईंदड़ हुकूमत आहे पाकिस्तान जी जेका ठहिणु वञे पई ऐं इलेक्शन खां बाद में, त कहिड़ी सियासी पार्टी जा चांसिस आहिनि, तव्हांखे इन शइ मां कहिड़ी शइ नज़र अचे थी त कहिड़ी पार्टी हुकूमत ठहंदी? ॿियो नंबर सुवालु इहो आहे मुंहिंजो त अॼु लाड़काने में वरी असांखे जेको आहे नौशीन शाह जो असांखे हिकिड़ो लाश मिलियो आहे ऐं इन जा कारण छा आहिनि? छा इहे लाश इहे रुकबा या असांखे रोज़ रोज़ इहे न्याणियुनि जा असांखे लाश मिलंदा रहंदा यूनिवर्सिटियुनि मां? ठीकु आहे साईं। ॿियो ॻाल्हि फ़क़ीर इक़बाल बमरो उमरकोट मां। जी बमरो साहब छा चवणु चाहींदा? हा सर अस्सलाम वालेकुम। जी हा, चांडिका मेडिकल कॉलेज नाइला रिंद निमृता कुमारी हाणे नौशीन बुखारी जो क़तल, असांजो जेके वॾा इदारा आहिनि उन्हनि सां हाणे वैसा खॼी वियो आहे। हाणे सॼी पंहिंजी नियाणियुनि खे उते कीअं दाख़िल कराए सघूं था, कंहिंजे आधार ते करे सघूं था? हाणे जॾहिं इंतिज़ामिया SSP ऐं इदारे जो सरबराह इहे जेकॾहिं सचा थींदा त पोइ पंहिंजो जांच सही थींदी, वरना इन ते कहिड़ो असां सुवाल उथियारे सघूं था? अली काज़ी साहिब इन ते वधीक असांखे। ठीकु आहे। हिकिड़ी अगरि नंढिड़ो कमेंट रखियो, पंहिंजी जेका ॻाल्हि हले पई, जेका साईं बि सुवाल कयो नाज़िम जोखे वारे ते या हिन ते, अॼु नईम खल साहिब चवनि था त इहे जेके मर्डर्स थिया आहिनि असांजे सिंध में, जेके मर्डर थिया आहिनि, चवनि था त इहा अंदरूनी मामला था पार्टी जो, हिननि खे तव्हां जेको आहे उहो सियासत न कयो। हू सियाल वारो जेको इशू आहे, सियाल वारो या ही जोखे वारो? अफ़ज़ल जोखियो कीअं अंदरूनी मामिलो आहे पीपल्स पार्टी जो? कोई MP जेके इन्वॉल्व आहिनि उहो ठीकु आहे, उहो त भले उन्हनि सां उन्हनि ते एक्शन पीपल्स पार्टी वठे थी नथी वठे, उन्हनि जो अंदरूनी मामिलो आहे। असीं त लेकिन हू जेको माण्हू शहीद कुटे करे हुनखे टॉर्चर करे मारे छॾियो, इहो पार्टी जो अंदरूनी मामिलो कीअं थी सघे थो? मूंखे सम्झ नथो खरल साहिब छा पियो फरमाइणु चाहे। अगरि हुते बि हू इसराइण बि पीपल्स पार्टी हुनजा जेके चङा मुड़ुस आहिनि जिन्हनि ते इल्ज़ाम आहे, ऐं जेके सियाल आहिनि सुहेल अनवर सियाल वारा, ठीकु आहे उहे पीपल्स पार्टी जा आहिनि, पर उहा ख़ातून जेका जिन क़ुरान शरीफ़ झले वेठी उहा मारिजी वई, शहीद थी वई, उहा कहिड़े खाते में? उहो पार्टी जो कीअं मामिलो थियो? सो मर्डर त मर्डर हूंदो आहे साईं, इहो पार्टी जो अंदरूनी मामला त थी नथो सघे। सो बाक़ी जेको भुट्टो साहिब ॿ ॻाल्हियूं कयूं, हुन सां हिकिड़ी ॻाल्हि त इहा त केरु हुकूमत में ईंदो, इहा तव्हां दुनिया जे के ॿिए मुल्क में पाण रहंदा हुजो न त आसान आहे, पाण सर्वे करायूं, पोल्स करायूं, माण्हुनि जो रायो पुछूं, अच्छा ट्रेंड छा पियो हले, कहिड़ी पार्टी जी जेका पॉपुलरिटी वधे पई, कहिड़ी पार्टी जो नैरेटिव या बयानिया खे अहमियत मिले पई, ही पियो थिए हू पियो थिए, त पोइ पाण हिकिड़ो कचो फिको को सियासी तजियो करे को हिकिड़ी ठका हणूं, अगति कयूं त बाबा ही हिन जो चाड़ो आहे। असां वटि त ॻाल्हि इहा आहे त असां इहा गति कीअं कयूं?
असां त इहा गति न करणु पहिरीं ज़रूरी सम्झूं था त इलेक्शन फेयर थींदा या न थींदा। सो फेयर थींदा त पोइ पाण इहो तजिया ज़रूरु कंदासीं, पर उहो पहिरीं इहो पक थी वञे। बाक़ी जेका ॻाल्हि हुन न्याणी लाइ कयूं उहो तव्हां अचूं था पिया, कॉलर वठी वठूं। डॉक्टर मुश्ताक मेमर शिकारपुर मां। जी डॉक्टर साहब, छा चवणु चाहींदा? काजी साहब खे सलाम वालेकुम चवंदुसि। काजी साहब खां ई हिकु ॿ सुवाल पुछणो आहे त अॼु ही टियों लाश पियो मिले चांडका मॼां जेको आहे सो जेके असांजी सिंध जी न्याणी जेको आहे सो उन खे मर्डर कयो आहे। मां त ईअं चवंदुसि त मर्डर कयो आहे। अॻ में बि ॿ जेके आहिनि से इहे जेके आहिनि से उन्हनि खे लय मिटी कयो वियो, ॿिए ॿ लाश जेके आहिनि से उहे मिलिया। आख़िर हेॾा आला तालीम याफ़्ता जेका असां माण्हुनि जो जेको आहे सो जेके डॉक्टर जेको आहे सो हिकिड़ो तमामु हाईली क्वालिफाइड माण्हू आहे ऐं उन्ही जो जेको आहे सो ईअं जेकॾहिं इहो मर्डर थींदो रहे, आख़िर केतिरा लाश इहे जेके हिननि खे गवर्नमेंट सीरियस छो नथी थिए हिनखे करण जे लाइ त हुनजी इन्वेस्टिगेशन्स करे त इहो आख़िर मसइलो छा आहे जवादो? ठीकु आहे डॉक्टर साहब, बिल्कुलु कॉल वठी वठूं। ॿियो बि कॉलर आहिनि। हाजी अब्दुल अज़ीज़ चांडियो मोरो मां। जी चांडियो साहब, छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम। पहिरियों त मां अली काजी साहब खे ऐं तव्हांखे पूरी टीम खे मुंहिंजो सलाम। मां अर्ज़ु इहो पियो करणु चाहियां त मां हाजी काजी साहब खां इहो पुछणु बि चाहियो त साईं हूअं त महांगाई युद्धाऊं पूरी दुनिया में आहिनि, लाज़मी न आहे रुॻो सिर्फ़ु पाकिस्तान मुतासिर थियो आहे, ठीकु आहे पूरी दुनिया थी आहे। सर हाणे असां वटि हींअर पूरे असांजे हिन में ख़िते में सिंध में पंजाब में या ॿिए हंधि, पर सिंध में कणिक जी पोखी शुरू थी विया। हालत इहा आहे त साईं सॼी सिंध में यूरिया कलर मिलणु महाल थी वियो आहे ऐं जंहिं वटि वञूं था त चए थो कलर न आहे, ब्लैक ते हुन वटि हर शइ पई आहे। त असां इहो नथा चाहियूं त असांजो CM साहब हिन ते को नोटिस वठे या वज़ारत ज़राअत वग़ैरह उन ते को नोटिस वठनि त छा जेको कलर, अच्छा कंपनी खां छो नथो पुछो वञे त भई तव्हां डीलरनि खे कलर केतिरो ॾिनो आहे? हाणे उहो डीलर कलर त कंपनी खां घुरायो आहे ऐं उहो ब्लैक 1700 कुझु रुपयनि में मुंहिंजो साईं रेट आहे। 2500 ऐं 2400 रुपए में जेतिरो खपे ओतिरो मिले थो। सिंध सरकार हिन ते आख़िर छो चुप आहे? ॿियनि मसइलनि ते सिंध। ठीकु आहे चांडियो साहब। नौशीन जेका न्याणी जो अॼु वरी लाश मिलियो आहे चांडका मेडिकल में, पहिरीं नम्रता जो मिलियो हो। हाणे ॿ सवाल हिन न्याणी जे हवाले सां। हिकिड़ो त छा बुनियादी ॿई सवाल अहम आहिनि, ॿई तमामु गंभीर आहिनि। इहे न आहे को हिकिड़ी शइ घटि संजीदा आहे या घटि तकलीफ़ ॾींदड़ आहे। मिसाल छा इहो क़तल आहे या ही सुसाइड आहे, आपघात आहे? ॿिन्ही सूरतनि में हिन जा ॿई पहलू तमामु गंभीर आहिनि ऐं तमामु हिन खे संजीदगी सां हिन खे ॾिसण जी ज़रूरत आहे। अगरि त ही क़तल आहे त हुन हॉस्टल में, न्याणियुनि जो हॉस्टल आहे, उनमें कीअं केरु वियो, छा थियो? ऐं छाकाणि त अजीब ॻाल्हि आहे त हुनजो जेको लाश जो जेको फुटेज अचे पई, जेको ॾिसां पियो त पखे में उनखे फाउ लॻल आहे, पर न्याणी जा पेर जेके आहिनि उन ते टेबल ते मौजूदु आहिनि ऐं टेबल ते जेका चादर आहे उहा बि पूरी मौजूदु आहे। न त माण्हू पाण बि फाउ खाईंदो आहे, पर जॾहिं सूरु थींदो आहे त फतकंदो त आहे न, त उहो चादर बि न पई लुॾे। लेकिन इहे सभु सवालात नम्रता जे केस में उहो थिया, पर उन महिल इंक्वायरी रिपोर्ट इहा आई त न, हुन वाक़ई में आपघात कयो आहे। हिते मूंखे ख़बर न आहे त आपघात आहे या सुसाइड आहे, पर ॿिन्ही सूरतनि में आपघात आहे या मर्डर आहे। मर्डर आहे त बि हिकिड़ी तमामु हिकिड़ी तशवीशनाक ॻाल्हि आहे त कीअं हिकिड़ी न्याणी जो मर्डर थी वियो आहे। पर जे आपघात बि आहे त हीउ ओतिरो ई, बल्कि हुन वधीक त न, पर ओतिरो ई संजीदा मामिलो आहे। त भाई आख़िर हीअ जेका ॻाल्हि आहे उहो रोज़ु चवंदो आहियां बिला नागा यासिर इन शो में त यार ख़ुदा खे मञो, हेतिरा वॾा इंस्टीट्यूशन्स आहिनि, तालीमी इदारा आहिनि, हिननि में न कोई साइकाट्रिस्ट वेहे थो, न कोई साइकोलॉजिस्ट वेहे थो जेको काउंसलिंग करे। दुनिया में हर एॾी वॾी यूनिवर्सिटी में काउंसलर्स वेठा हूंदा आहिनि जिन्हनि खे स्टूडेंट्स ॿार वञी अप्रोच कंदा आहिनि, त छाकाणि त हुननि खे पंहिंजे माइटनि खे ॿुधाइण में उते बि थोरो ॿाहिरि एतिरो घणो न आहे। असां वटि इलाही ऐप सम्झो वञे थो न, यार चरिया आहियूं छा? हैदराबाद जहिड़े के तव्हांखे वञिणो आहे की चवंदासीं उहो चरियनि वारो अस्पताल वञो, हाणे नालो जो चरियनि वारो अस्पताल आहे गुड्डू त ऐप आहे। हीअ हिकिड़ी बीमारी आहे, आख़िर छो नथी दुनिया हिन खे सम्झे? आपघात जी सोच हिकिड़ी बीमारी आहे। डिप्रेशन चवंदा, डिप्रेशन आहे, बाबा छा थियो आहे? अहिड़ी को मसइलो ई कोन हो, डिप्रेशन छो थी वई? असां वटि आम ख़्यालु इहो आहे त को ॾुख तकलीफ़ परेशानी हूंदी त डिप्रेशन थींदो।
पर मेडिकल साइंस में ही साबित थियल ॻाल्हि आहे त माण्हू क्लिनिकली बि डिप्रेस हूंदा आहिनि, जी हुननि खे को हुननि सां माशी या समाजी को मसइलो न हूंदो आहे, पर हू छाकाणि त नफ़्सियाती बीमार हुजनि था, ॻाल्हाए नथा सघनि, इन करे हू डिप्रेशन में हलिया वञनि, डिप्रेस हुजनि था, ही जीन्स में बि शइ अचे थी। त आख़िर हिननि यूनिवर्सिटीज़ हिननि इदारनि में सभिनी जॻहियुनि ते काउंसलर्स छो नथा विहारिया वञनि, छो नथा हायर थियनि? ही अरबे रुपयनि जी जेका आहे हिननि जी बजट्स हुजनि थियूं, आख़िर काउंसलर्स छो नथा रखिया वञनि? आख़िर असां वटि डिस्ट्रिक्ट लेवल ते छो नथा नफ़्सियात जा वार्ड्स खोलिया वञनि? सिविल अस्पताल कराची में किथे आहे? सो हाणे ॿारड़ी जेका हाणे मूंखे ख़बर न आहे, जीअं उनजे फादर बि अची चयो, उस्ताद बुखारी जी ॾोटी आहे त उनजे फादर बि अची चयो त भई ज़ाहिरी तरह त न्याणी सां नौशीन सां को बि ॿारड़ी सां इशू न हो, थी सघे थो सही चवंदो हुजे ऐं ज़रूरु सही चवंदो हूंदो, पर थी सघे थो को उनजो पंहिंजो को उन पंहिंजे फादर सां करे पंहिंजो प्रॉब्लम शेयर न कयो हुजे। त हाणे शेयर फादर, असां वटि कंज़र्वेटिव सोसाइटी आहे, असां वटि छोकिरा छोकिरियूं माइटनि सां कुझु ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि शेयर न करे सघंदा आहिनि, त पोइ को त हंधि हुजे। दुनिया में सुसाइड लाइन्स हुजनि थियूं त अगरि तव्हांखे आपघात जो ख़्यालु अचे पियो त हिते फ़ोन कयो। असां वटि चलो एतिरी त इहो बि छो नथो थी सघे? इहो बि मुमकिन आहे। मुमकिन त ॻाल्हि इहा आहे त हुन ॿारड़ी ही जेको अगरि आपघात आहे, अगरि आपघात आहे नौशीन जो, त हुन इहा ॻाल्हि को साल खां सोचींदी हूंदी या 6 महीननि खां सोचींदी, पर कंहिंसां ॻाल्हाए? अगरि फ्रेंड सां या कंहिंसां ॻाल्हाईंदी त चरी थी वई जा, ए छॾ बाबा ठीकु थी वेंदो, बट कंहिं हुनखे प्रोफेशनल हेल्प ॾिनी कोन। ज़ाहिर सुसाइड लास्ट रिज़ॉर्ट हूंदो आहे। हीअ त उहा ई ॻाल्हि आहे त पेट में सूरु आहे त रुगो मतिलबु ख़बरूं चालू त असां त पेट जो सूरु ख़तमु न थी वेंदो, उन लाइ हिकिड़ी प्रोफेशनल हेल्प खपे, कि डॉक्टर जी तव्हांखे मदद खपे। ईअं ई हिन में हिकिड़ी प्रोफेशनल हेल्प खपे जेको तव्हां सां काउंसलिंग करे सघे, तव्हांजा अगरि वधीक बीमार आहियो त पोइ को दवाऊं ॾेई सघे। असां वटि ही ऐब आहे, पोइ असीं सभु चऊं था इलाज केसि ताईं खणंदा रहंदासीं, जेसि ताईं गवर्नमेंट इहो इंश्योर न कंदी, हीअ पॉलिसी ठहणु खपे हर इदारे हर हॉस्पिटल में नफ़्सियात जा वार्ड्स खोलिया वञनि, भले हुन में 2-2 3-3 माण्हू ई रखो, 100 माण्हू न रखो, हिन में तव्हांखे कंपाउंडर ऐं तव्हांखे ऑपरेशन थिएटर न खपनि, बट प्लीज़ इहो कयो। हीअ ॾिसो ही नौजवान न्याणी हिकिड़ी 4th ईयर जी स्टूडेंट, ॾुखाईंदड़ ॻाल्हि आहे, पर हाणे छा करे। ठीकु आहे, सभु कॉलर वठी वठूं। अशफ़ाक़ अली सखर मां। जी अशफ़ाक़ साहब, छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं काज़ी साहब खां हिकिड़े इशू ॾे जांच कराइणु चाहियां। जी जी। केॾी न जेको आहे लॉलेसनेस पैदा थी वई आहे। असांजे जर्नलिस्टनि जा नाला जेको आहे बिस्मिल्लाह जनरल स्टोर, मदीना जनरल स्टोर, माशाअल्लाह जनरल स्टोर। हाणे तव्हां ॾिसो त पंजाब जे शहर में पहिरां गॾहनि जो गोश्त होटलनि ते जेको आहे उहो खाराए वेंदो हुयो, पर ताज़ो जेको आहे खानेवाल शहर मां शमण खिंज़ीर जो गोश्त हथु कयो वियो आहे, त असांजी मुस्लमानी काॾे वई आहे? जी ठीकु आहे अशफ़ाक़ साहब। ॿियो बि कॉलर तुफ़ैल जमाली नवाबशाह मां। जी जमाली साहब, छा चवणु चाहींदा? सर पहिरियां मालिक साहिब तव्हांखे सलाम अर्ज़ु कनि सर, ऐं उन खां पोइ सुवालु मुंहिंजो सर इहो आहे त हींअर गवर्नमेंट जेको आहे सो नौकिरियुनि जे लाइ ऐलान कयो आहे, जंहिंजो इश्तिहार बि आयो आहे, जंहिं मुंहिंजे IBA जे थ्रू जेको आहे टेस्टूं थींदियूं रहंदियूं, जेके मैट्रिक इंटर ऐं BA लेवल ते जेको आहे माना उहे नौकिरियूं आहिनि। उन्हनि जे लाइ मैट्रिक ऐं इंटर ऐं BA वारो सिस्टम में या त उन्हनि जा माना उन्हनि जो बोर्ड जो पको सर्टिफिकेट बि लाज़मी हुजे उन्हनि वटि। हाणे मां 2004 मंझि जेको आहे इंटरमीडिएट कई आहे, मूं अॼु बि वञी कॉलेज मां जॾहिं पुछियो आहे 2004 खां वठी अॼु ॾींहं ताईं पको सर्टिफिकेट कोन आयो आहे, त हाणे मां अप्लाई कीअं कयां? माना मुंहिंजो त जेको आहे सो आउं त अप्लाई करे ई नथो सघां, छाजे करे जो मुंहिंजो सर्टिफिकेट आयो ई कोन्हे अञा ताईं। माना 18-19 सालनि ताईं बि जेकॾहिं बोर्डनि मां सर्टिफिकेट न मिलंदा त पोइ आख़िर असांजो थींदो छा? माना आवाम जेके शागिर्द इम्तिहान ॾेई अची विया आहिनि था, उन्हनि जो 20 साल गुज़री था वञनि, बोर्ड जी माना एतिरी त जेको आहे न हली आहे जो उन्हनि खे 20 सालनि ताईं बि नथो मिले। मूंखे चयूं त जेको आहे बाबा 1999 खां वठी जेके बि माना शागिर्द पास थिया आहिनि उन्हनि जा अञा ताईं सर्टिफिकेट पका न आहिनि आया, न पास। ठीकु आहे साईं। साईं पहिरीं चांडियो साहब शायदि चयो त उहो न पियो मिले, अलाए कलर भाण जो जेको आहे उहो चवनि पिया न पियो मिले। साईं वाकई में ॾिसणु खपे, एग्रीकल्चर डिपार्टमेंट खे हिनखे रेगुलेट करणु खपे, ॾिसणु खपे त किथां खोट अचे पई, छो पई खोट थिए, छो पियो ब्लैक थिए।
डिमांड एंड सप्लाई आहे, अगरि माल शॉर्ट हूंदो त महांगो थी वञे थो, खंड में बि थिए थो ऐं भाण में बि थींदो हूंदो। सो बिल्कुलु, लेकिन उनखे ॾिसणु खपे न त पोइ कणिक अगरि एतिरी महांगी पोखी थींदी त पोइ ज़ाहिर विकिरो बि महांगी थींदी ऐं पोइ अटो किथे वञी पहुचंदो, पोइ ओॾी महिल सभु मथे ते हथु रखियो वेठा हूंदा। हींअर का ॾिसणु खपे। साईं चयो त इंटर जा पका सही, बोर्ड्स खे ॾिसणु खपे सही, बिल्कुलु थियणु खपे। बाक़ी अशफाक साहब तो वरी गोश्त जी ॻाल्हि कई जेको खाने वारा, मूंखे हीअ अशफाक साहब जी ॻाल्हि सम्झ नथी अचे। इहा अशफाक साहब न, इहे कई माण्हू असां चवंदा साईं कहिड़ा मुस्लमान आहियूं असीं जो गॾे जो गोश्त ऐं जानवर जो नालो खईं उनजो गोश्त। भला हीरोइन मुस्लमान विकिणणु ख़ैरु आहे साईं? मुस्लमान जेके आहिनि उहे व्याज ते जेको आहे उहो माण्हुनि खे मारे छॾीनि, उन्हनि खां व्याज निपोड़े वठनि, इहो ख़ैरु आहे? इहो मुस्लमान भले करे? माण्हू मुस्लमान खे क़तल करे छॾे, कलमो पढ़ंदड़ ॿियनि जी ॿार अगवा करे हुननि सां जिन्सी ॾाढाई करे उन्हनि खे मारे छॾीनि, दरिंदनि वांगुरु जीअं हुनखे मारियूं बबरलो वारे ॿार खे, काना कुमार खे। इहो सही मुस्लमानी में ठीकु आहे? हीअ जेको धाड़ेल जेके आहिनि इहे छा कलमा गो न आहिनि छा? सो मुस्लमानी रुगो गोश्त विकिणण ते अची वई छा केबला? TTP धमाका, ही TTP धमाका, ही दहशतगर्दियूं, इहे जेके रिश्वत वठनि था, इहे जेको रिश्वत जे एवज़ जेको आहे उहो नौकरियूं मेरिट खपाइनि था, तव्हांजे हॉस्पिटल्स जी दवाऊं रिश्वत जे एवज़ खाइजे, इहो ख़ैरु आहे साईं? सॼी मुस्लमानी जेका आहे गोश्त कहिड़ो पियो विकिरो कनि? कमाल था कयो अशफाक साहब। मुंहिंजे ख़्याल में मुस्लमानी जा पोइ इलाही पैमाना आहिनि। पोइ त मतिलबु बाबर मरी सागर मां। जी मरी साहब छा चवणु चाहींदा? वालेकुम सलाम। काज़ी साहब को सलाम। वालेकुम सलाम। अदा मुझे सवाल ये है कि कंहिं वक़्त में जो है ना MQM यानी कि अंकल अल्ताफ़ जा माण्हू सिंधियुनि खे क़तल कंदा कराची, यानी कि असां पाण यानी कि वेंदा हुआसीं त लहराईंदा हुआसीं, सिंधी टोपी कोन पाईंदा हुआसीं। उन खां पोइ वरी वक़्तु अहिड़ो अची हलियो त उहो अंकल त वञी लंदन वेही रहियो। उन खां पोइ जेके न असांजा पंहिंजे ई यानी कि न पंहिंजनि खे जीअं नाज़िम जो ख़िताब थी हलियो, मूंखे तमामु अफ़सोस आहे इन जो त नाज़िम जो ख़िताब जो उन उहो थी हलियो। अॼु वरी नौशी वीचारी इहो ॿुधोसीं तमामु यानी कि हा ॾारींदड़ ॻाल्हियूं आहिनि त टेबल बि उते पियो आहे, रस्ते ॿधो पियो आहे, तव्हां पाण इन मां अंदाज़ो लॻाए सघो था त इन खे सुसाइड त न चइबो न मुंहिंजा भाउ। जाफ़र समो नगर पाकर मां। जी समो साहब छा चवणु चाहींदा? असांजो पंहिंजो नौशीन बुखारी जो जेको क़तल थियो आहे, शागिर्दाणी जा पेर टेबल ते पियल आहिनि। हाणे आख़िरी इहो ई सुवाल थिए थो त इंतिज़ामिया SSP ऐं इदारे जो सरबराह जेको आहे शफ़ाफ़ जांच कराए सघंदा? ठीकु आहे। सभु इन में साईं जे सवालनि सां अगरि गॾु रखिजे, नौशीन बुखारी ते ॿिन्ही ॻाल्हायो त इन में हिकिड़ो अचे थो त अगरि कंज़र्वेटिवली कंहिं बि इंस्टीट्यूट में अंदरि अगरि ईअं सुसाइड थियनि त पोइ उन इंस्टीट्यूट ते बि सवाल उथिजे थो। सही बिल्कुलु उथे थो न। मां त अर्ज़ु कयां पियो त जेको ऐं सॼे हाणे कल्ह मूं तव्हांखे ॿुधायो कराची में हिकिड़ो A लेवल जो स्टूडेंट, ठीकु फैमिली जो ॿारु, मतिलबु सुखी फैमिली जो ॿारु, ठीकु समझ ठीक त सभु फैमिलीज़ हुजनि थियूं, सुखी फैमिली जो ॿारु जेको आहे हुन सुसाइड कई, आपघात कयो आहे। हाणे हुनखे भले हू न चवनि त चवण जो मक़सदु इहो आहे ही सॼी सोसाइटी जो ॾोह आहे। असां सूधो अगरि असीं त ख़ैर कुझु करे नथा सघूं, पर जेका गवर्नमेंट्स आयूं आहिनि असां वटि भाई तव्हां सभिनी शयुनि लाइ हिकिड़ा बंदोबस्तु कयो था, सुठी ॻाल्हि आहे। हेल्थ फैसिलिटीज़ असांजी आउं सम्झां थो त उहो न आहिनि, केपेबल न आहिनि, जेके सिहत जी सहूलियतूं हुजणु खपनि। लेकिन यार पर जहिड़ो तहिड़ो सिविल अस्पताल हैदराबाद जहिड़ी आहे, लाड़काणे जहिड़ी आहे, जेको हिते हिकिड़ा वार्ड्स ठाहियो ऐं हिननि इंस्टीट्यूट्स में यूनिवर्सिटी लेवल में कॉलेज लेवल में उहे त पुलिस में बि हुजणु खपनि। पूरो तजियो करे त हिन ऑफिसर खे जेको आहे इनखे SHO ठाहिजे या न ठाहिजे, नफ़्सियाती तरह जेलर खे चेक करणु खपनि। हीअ जेके असांजा जेलर्स सैडिस्ट हुजनि था अक्सर, सभु नथो चओ त ॻाल्हि इहा आहे त ही साईं मरी साहब ऐं समो साहब चवनि था त ही क़तल आहे। सही क़तल आहे। अच्छा हाणे क़तल आहे त छा थिए थो त जेका हॉस्पिटल जेका इंस्टीट्यूट जी इदारे जी इंतिज़ामिया हुजे थी हू इनखे इन करे लय मटी करणु चाहे थी छाकाणि त पोइ हुननि ते सवाल उथी ईंदो त भई ही तव्हांजा सिक्योरिटी जा कहिड़ा बंदोबस्तु हुआ। ऐं हू ॿारड़ी चए पई त शाम जो केरु छोकिरी कम सां वेंदी त हुनजे किरदार ते बकवास शुरू थी वेंदी। त ही सभु मामलात हॉस्पिटल्स आहिनि, हॉस्टल्स आहिनि, जेल न आहिनि।
हिकिड़ो ख़ैर वरी अलॻि बहस आहे, लेकिन आउं इहो चाहियां थो त हिकिड़ी ॻाल्हि आहे त अगरि त आपघात आहे त हिन जी बिल्कुलु 100% मतिलबु के अहिड़ी सिराज लाशारी टाइप ऑफिसर खां जांच थियणु खपे, ईअं लेमटी न थियणु खपे हिन दफ़े। ऐं अगरि न बि आहे मर्डर न आहे, अगरि सुसाइड बि आहे त बि नेक्स्ट टाइम लाइ हिते चांडका में, नवाबशाह में, हैदराबाद कराए हर हंधि ते एटलीस्ट हिते माहिर नफ़्सियात रखिया वञनि, मेक श्योर करे गवर्नमेंट। कॉलर सां गॾु मक़बूल अहमद सुमरो कराची मां। जी सुमरो साहब, छा चवणु चाहींदा? हा साईं, सवाल आहे मुंहिंजो अली साहब सां। जी हेलो जी जी हेलो जी जी आवाज़ अचे थो? हा साईं, अली साहब सां सवाल आहे त अॼु कैप्टन सफदर चयो आहे त मूं वटि सियासतदाननि जो ऐं वॾनि माण्हुनि जो सिनेमा स्कोप वीडियोज़ आहिनि, उन बारे में अली साहब जो छा ख़्यालु आहे? ठीकु आहे। मंज़ूर चांडियो जामशोर मां। जी चांडियो साहब, छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं अली साहब वेठा आहिनि? जी जी ॿुधनि था। हा, अली काज़ी साहब सां ॻाल्हाइणो हो। जी जी ॿुधनि था, ॻाल्हि कयो, सवाल कयो। हा साईं, छा हाल आहे साईं, ख़ुशि आहियो? जी जी ठीकु आहिनि। हा साईं, पहिरियां तव्हांखे मुबारकबाद, टाइम न्यूज़ जा कलर ॾिसी ऐं लाइव ख़बरूं ॾिसी ॾाढे दिलि पे ख़ुशि थिए। जी हेलो जी ठीकु। ॿियो अर्ज़ु इहो त सकाफ़त डे जॾहिं खां शुरू, अच्छा आवाज़ अचे थो? जी जी अचे थो। हेलो जी जी अचे थो आवाज़ साईं। हा साईं, सकाफ़ती डे जॾहिं खां शुरू थियनि था, महीनो अॻु में एड हले थी त असांजे ज़हन में अली काज़ी ज़िंदाबाद, अली काज़ी मल्हा सां हयात ॾिए यादि पियो। हींअर बि इहो ज़हन में इहो आहे। सुवाल इहो आहे त असां भला सिंधियुनि जी पाण में ॿधी न आहे या अॻिले साल खां वठी तव्हांजो नालो इहो निर्वार अॻिते न आहे, छो असांखे ॾुख पियो थिए, या असांजी ॿधी न आहे या विच में साल तव्हां थोरो गैप थी वियो जो टाइम न्यूज़ साल खां पोइ स्टार्ट थियो, इन बारे में थोरो असांखे आगाही ॾींदा। ठीकु आहे। पहिरीं छा सवाल हो साईं? साईं जो मूंखे बि ज़हन में नथो अचे, सुमरो साहब जो लेकिन सुमरो हा वीडियोज़ जी ॻाल्हि कई। हा चयूं त को कैप्टन सफदर साहब सही, अगरि सिनेमा स्कोप अथनि मूवीज़ सफदर साहब वटि त यार रिलीज़ कयो, असांखे बि एंटरटेन कयो, पोइ असां बि ॾिसूं छा आहे, ॻाल्हि जो मज़ो त वठिजे, अला पनाह ॾे। ऐं को मायूब वीडियोज़ जी ॻाल्हि नथो कयां, पर जॾहिं हिन में हाणे को मायूब ॻाल्हि त न आहे न। सो लाओ भाई हम भी देखें। बिल्कुलु सही, सफदर साहब देर न करे, लेकिन ही वीडियोस कैप्टन सफदर साहब ॿुधाए सही ॾे केरु थो हिननि खे। ऐं ही जेका ऑडियो लीक पाई आहे ॿई, इहो जेका अमेरिका में वेठल हू वेबसाइट वारा आहिनि उन्हनि खे कीअं ॾिनी आहे। इहो साफ़ थी कमु न आहे, इहो थोरो साफ़ थी कमु खां मथे आहे। लेकिन मरियम साहिबा, सर इहो त मरियम साहिबा चयो त हू जेको चैनल्स जा इश्तिहार बंदि कराइण जा चए थी, हा बराबरि मूं चयो। हाणे मरियम साहिबा खे इहा वॾो तकलीफ़ हूंदी, पर हुनखे छाकाणि त साकिब निसार खे वारी ऑडियो खे सही साबित करिणो आहे, तंहिंजे करे कड़ियो घुट चई त हा मूं चयो, ऐं किस तफसील से बताऊंगी क्यों किया था। भैया 5 चैनल्स के इश्तिहार सबको पता है, सारी पार्टियां बंद करती है भाई, अभी आली भी करके बैठी है, आप भी करके, सारी पार्टियां करती है। अच्छा ॿी ॻाल्हि जेका साईं जो नालो चांडियो साहब, अलाए छा पिया चवनि त तव्हां जी ॻाल्हि कयूं साईं, त उहो अचे थी भई जॾहिं हले थी पई कैंपेन त तव्हां यादि अचो था पिया। हाणे छा ऐं पोइ हिते हटी वियो आहियां, छा पिया चवनि? अहिड़ी त का ॻाल्हि न कयूं, मसलो तव्हां साईं, वॾी महिरबानी। चांडियो साहब तव्हां ज़िंदाबाद, सॼा सिंध वासी ज़िंदाबाद, वॾी महिरबानी। नंढड़ो अगरि कमेंट वठे वठूं था त छो सिंध जे मना करण खां पोइ वफ़ाक़ खे ऑफिसर्स मोकिलण खां, अॼु पंजाब बि जेको आहे पंहिंजा ऑफिसर्स मोकिलण खां वफ़ाक़ खे मना करे छॾियो। हू त फेडरल गवर्नमेंट चए पई न, सॼी फ़साद जी जड़ आहे सिंध हुकूमत जो, जेको करे थी पंजाब वारा बि कनि पिया। भाई ॻाल्हि आहे त मज़ाक थियो, हू चवनि था महांगाई बि सिंध कराई आहे, सभु सिंध कराई आहे। ॻाल्हि इहा आहे त तव्हां ऑफिसर्स इस्टेब्लिशमेंट डिवीजन में हिकिड़ो सेक्रेटरी या सेक्शन ऑफिसर वेही फतवा जारी करे थो, रोटेशन पॉलिसी आहे, तव्हां 11 अफसर ॾेई छॾियो, भई ॾेई छॾियो त पोइ हिते कार वहिंवार कीअं हले सोबनि में? ऐं एतिरा जेके ऑफिसर आहिनि, इहे वफ़ाक़ कंदी छा? हिकिड़ो त 18 तरमीम खां पोइ कई जेके हिननि जा कैबिनेट डिविजन्स आहिनि हू ख़ामखा में हलनि पिया, हिकिड़ी ख़ामखा में ॿार विझो वेठा आहिनि। सो ॻाल्हि इहा आहे त पंजाब बि बिल्कुलु ज़ाहिर आहे उहो अफ़सर अगरि वठी वेंदी, पर उते शायदि फेडरल गवर्नमेंट एतिरी नाराज़ न थिए, सिंध सवाइ नाराज़ थींदी आहे। सिंध सभिनी खे छा ॿार आहे न। ठीकु आहे, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो।
वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में।